नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत बक़रा आयत नंबर 111 यानी 111 खां वठी 116 ताईं। तर्जुमा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ालू ऐं उन्हनि चयो लन यदख़ुल हरगिज़ न दाख़िल थींदा अल जन्नत जन्नत में इल्ला पर मन जेको कान हूंदो हूदन औ नसारा यहूदी या ईसाई। तिल्क इहे आहिनि अमानियुहुम ख़्वाहिशात हुननि जूं ख़्वाहिशूं सिर्फ़। कुल इन्हनि खे चई छॾियो ॿुधायो हातू त पोइ खणी अचो, इन्हनि खां इहो चओ त पोइ खणी अचो बुरहानकुम पंहिंजी दलीलूं इन अगरि कुंतुम आहियो तव्हीं सादिक़ीन सचनि मां। भला बल्कि मन जेको कोई असलम झुकाए छॾींदो या चाहींदो या फर्मा बरदारी कंदो जेको झुकाए छॾींदो वजहू चहिरो पंहिंजो या रुख़ पंहिंजो लिल्लाही अल्लाह जे लाइ वहुअ जॾहिं त उहो मुहसिनिन ihसान जी रविश इख़्तियार करण वारो नेक कम करण वारो हूंदो फलहू त पस उन जे लाइ आहे अजरुहु अजर उनजो इंद वटि रब्बिही उन जे रब वटि। वला ऐं न ख़ौफ़ुन को ख़ौफ़ हूंदो अलैहिम उन्हनि ते वला ऐं न ही हुम उहे यहज़नून ग़मगीन थींदा। वक़ालत तिल यहूदु ऐं चयो यहूदिन लैसतिन नसारा न आहिनि हरगिज़ न आहिनि ईसाई अला मथां शैइन कंहिं बि शइ ते यानी ईसाई कंहिं बि दीन ते न आहिनि यानी हुन वटि को बि दीन न आहे। वक़ालत नसारा ऐं चयो ईसाइन लैसतिल यहूदु न आहिनि यहूदी अला शैइन कंहिं बि दीन ते यानी हाणे हिक ॿिए ते लॻा इल्ज़ाम लॻाइण। यहूदिन चयो त नसरानी कंहिं दीन ते न आहिनि, नसरानीन चयो त यहूदी कंहिं बि दीन ते न आहिनि, उहे बेदीन आहिनि। वहुम जॾहिं त उहे ॿई जेके यहूदो नसारा यतलून पढ़ंदा हुआ तिलावत कंदा हुआ अल किताब किताब जी। यहूदी तौरेत जी, नसरानी इंजील जी किताब पढ़ंदा हुआ। कदालिक अहिड़ी ही तरह क़ालल लज़ीन चयो उन्हनि माण्हू ला न यालमून उहे ॼाणंदा हुआ यानी उहे ला इल्म हुआ उन्हनि वटि को बि इल्म न हो यानी मुशरिकीन। मिस्ल क़ौलिहिम मानिंद उन्हनि जी ॻाल्हि जे जेको हू चवंदा उहे ई चवंदा हुआ। फ़ल्लाहु पस अल्लाह ताला यहकुमु हू फ़ैसिलो कंदो बैनहुम इन्हनि सभिनि जे विच में यौमल क़ियामती ॾींहुं क़यामत जे फ़ीमा जंहिंमें कानू आहिनि इहे फ़ी जंहिंमें यख़्तलिफ़ून इहे इख़्तिलाफ़ करे रहिया। वमन ऐं केरु अज़लमु वॾो ज़ालिम आहे मिम्मन जेको मना करे या रोके मसाजिदल्लाही मस्जिदिन अल्लाह जी मस्जिदिन खां ऐं युज़कर के ज़िक्र कयो वञे फ़ीहा उन्हनि में इस्मुहु हुनजो नालो कंहिंजो अल्लाह जो वसअ फ़ी ख़राबिया ऐं कोशिश करे उन्हनि में ख़राबी करण जी। उलाइक इहे ई उहे माण्हू आहिनि मां कान लहुम न आहे उन्हनि जे लाइ इहो ऐं यदख़ुलूहा के उहे दाख़िल थियनि इन्हनि में यानी मस्जिदनि में इल्ला पर ख़ाइफ़ीन डिॼंदा अल्लाह जो ख़ौफ़ कंदे इन में दाख़िल अचनि जेके ख़राबी चाहिनि था। लहुम उन्हनि जे लाइ आहे फ़िद दुनिया दुनिया में ख़िज़युन रुसवाई वलहुम ऐं उन्हनि जे लाइ आहे फ़िल आख़िरती आख़िरत में अज़ाबुन अज़ीम अज़ाब तमामु वॾो। वलिल्लाहिल मशरिक़ु वल मग़रिब ऐं अल्लाह ही जे लाइ आहे मशरिक़ ऐं मग़रिब। फ़अइनमा पोइ जेॾां बि तुवल्लू तव्हां पंहिंजो रुख़ कंदा मुंहुं फेरींदा फ़सम पोइ तव्हां पाईंदा वजहू रुख़ खे हुन जे ई रुख़ खे यानी अल्लाह जे लाइ आहे मशरिक़ या मग़रिब जेॾां बि इंसानु मुंहुं कंदो अल्लाह ही जो रुख़ आहे। वजहुल्लाह अल्लाह ही जे चहिरे खे इन अल्लाह बेशक अल्लाह वासिउन तमामु वुसअत वारो आहे अलीमुन तमामु इल्म वारो आहे।
वक़ालु इत्तख़ज़ अल्लाहु वलदा, ऐं उहे चवनि था त ठाहे छॾियो आहे अलाह औलाद ठाही आहे, अलाह औलाद यानी पंहिंजे लाइ अलाह औलाद ठाही आहे। सुब्हानहू पाक आहे उहो, यानी अलाह ताला पाक आहे इन ॻाल्हि खां जेके हू चई रहिया आहिनि। बल लहू मा फिस समावाती, बल्कि उन जे लाइ आहे जेको कुझु आसमाननि में आहे, वल अर्द ऐं ज़मीन में आहे। कुल्लुन लहू क़ानितून, सभु कुझु हर हिकु उन जे लाइ आजिज़ी इख़्तियार करण वारो आहे। बदीउस समावाती वल अर्द, जंहिं शुरूआति कई पैदा करण वारो आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन जो। व इज़ा क़दा, ऐं पोइ जॾहिं बि हू चाहे फ़ैसिलो करणु अमरनि कंहिं बि मामले जो। फ़इन्नमा, त बेशक, यक़ूलु हू चवे थो, यानी अल्लाह ताला फ़रमाए थो, लहू उन ॻाल्हि जे लाइ, उन हुकुम जे लाइ अल्लाह फ़रमाए थो, कुन, सिर्फ़ु हिकिड़ो कलमो कुन फ़यकून, त पोइ उहो सभु थियो वञे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।